छा पियो सोचीं दा? अदा अॼु कुझु क़िस्म जे माण्हुनि ते लानत करण ते दिलि पई चवे। अदा कहिड़नि माण्हुनि ते अदा? ॾिटो मया रखण वारनि ते। फर्ज़ कर को वॾो माण्हू पंधु पियो अचे, हर को गाॾी बीहारे साहिब अचो वेहो। हू वरी मोतबर चवंदो न न मां वाक पियो कयां। हिकिड़े खे जवाबु ॾींदो, ॿिए खे जवाबु ॾींदो, टियों आख़िर खणंदो। साहिब वाक पोइ पिया कजो, अॼु असां सां वेहो। साॻी जाइ ते को ग़रीब माण्हू पंधु पियो अचे, बाइक वारे खे हथु ॾींदो। हिकिड़ो चवंदो साईं टायर में हवा घटि आहे, वरी ॿिए खे हथु ॾींदो, उहो चवंदो साईं टायर मुंहिंजी जॾी आहे। टियों वरी पासे सां रेस ॾेई मुंहुं परे करे क्रॉस कंदो। अहिड़नि माण्हुनि ते लानत करण ते दिलि थी चए। ॿियो उहो माण्हू जहिड़े हद जो एसे छो फोन करे, भाऊ अन जो वंड अञा नाहे पहुतो, चवंदो हाज़िर साईं हाज़िर, तव्हांखे ॿोरी चौकी ताईं मिली वेंदी, चौकी ते पहुची वेंदी तव्हांखे अन जी ॿोरी। वरी उन जाइ ते उहो सैयद दर ते लड़ी वञे वंड वठण लाइ, 150 सैयद खे ॾेई इहो बि तानो ॾींदा, हिकु त तव्हां सैयदनि खे असांखे ज़लील कयो। अदा टियों उहो माण्हू जेकॾहिं को अमीर माण्हू पैसे वारो कंहिं ग़रीब खे गार गंद करे त हर कोई उनखे चवंदो अड़े हाली परे थी वञे, तो साहिब जी बीपी हाई करे छॾी आहे। ॿियो वरी पाणी जो गिलास साहिब पीओ थधा थियो, उनखे भरे ॾींदो आहे। साॻी जाइ ते वरी जेकॾहिं को ग़रीब कावड़ करे त पोइ चवंदो आहे ॿधो चरियो थियो आहे, ऐं ॿियो वरी चवंदो त ठोकियोसि पादर कढोसि हितां। उहो ग़रीब भले छो न हक़ ते हुजे, हर कोई चवंदो चरियो थियो आहे ॿधोसि पादर हणोसि। अदा अहिड़नि माण्हुनि ते लख लानत हुजे। अदा चोथों उहो माण्हू जेको धारी माई परिणिजी अचे, जॾहिं औलाद थिएसि, ॿार खे ॻाल्हि ॻाल्हि ते ताना बदबुनियाद आहीं न, नानाणनि ते वियो आहीं न, तूं किथां भलो निकिरणे। अड़े लूसी, तूं जेकॾहिं पाण अहिड़ो ख़ानदानी हुजी हा त बिरादरी में संग छो न मिलई हा। जहिड़ी तुंहिंजी तरबियत हूंदी, ॿार बि त अहिड़ो ई हूंदो न, उन में नानाणनि जो कहिड़ो कसूर। हा यार, इहा ॻाल्हि असांजे मुआशरे में आम हले थी। वाकई अहिड़नि ते लख लानत हुजे।